दादू लॻ ॿोॾि मुतासिर काछे जे तारीख़ी ॻोठ मुरीद बबर में कराचीअ जे माहिर डॉक्टरियाणियुनि ऐं डॉक्टरनि पारां मुफ़्त कैंप लॻाई वई। रिकॉर्ड थियल अंग अखरनि में अफ़सोसनाक सूरताल साम्हूं आई आहे त ॿोॾि जे तबाहकारियुनि सबबि हामला औरतुनि ऐं ॿारनि में 80 खां 90% ग़िज़ाई खोट ज़ाहिर थी आहे। कैंप में 1000 मर्दनि औरतुनि ऐं ॿारनि खे चकास बैदि दवाऊं पिणु ॾिनियूं वयूं। हर औरत ग़िज़ाई किल्लत खां ऐं हर ॿार ग़िज़ाई किल्लत खां, न फ़क़ति ग़िज़ाई किल्लत खां पर हर बच्चो ॿार बीमार आहे। ट्रीटमेंट भी कई है, कुछ ॿियनि कैंप में असां माल न्यूट्रिशन जा चॉकलेट वगैरह भी ॾिना आहिनि। प्रेग्नेंट औरतें भी हैं यहाँ पे, तो उनके लिए हम एंटीनेटल केयर भी दे रहे हैं और उनके लिए हमने मेंस्ट्रुअल हाइजीन किट्स भी बनाई हुई हैं। तो हमारी पूरी कोशिश है कि ख़वातीन इत्मीनान से उनकी डिलीवरी हो। सबसे ज़्यादा जो है मसला था वो हामला ख़वातीन का भी था और बच्चों में जो है वो उल्टी, बुखार और जिल्द की बीमारियां जो है वो ज़्यादा देखने में आई हैं। डिलीवरी थी आहे मुंहिंजी, हाणे नरिन में सूर, हाणे अंदरि मूंखे दवायूं मिलनि थियूं, हाणे वई आहियां। हाँ, कमज़ोरी, चेल में खोसाड़ो, टंगियुनि में, चेल में सूर, दवायूं भी मिलन थियूं असांखे। आया आहिनि ॿियो ॾींहुं आहे, ॿियो चकर आहे, अचनि था दवायूं हर शइ असांखे ॾियनि था। कैमरामैन अलाबश खुश्क सां गॾु निज़ाम शेख, KTN न्यूज़, दादू।